असां अॻोणे त साइंस जे बारे में असां सम्झोसीं, वरी हाणे ही जेको आहे सिंधीअ में ऐं ग्रामर में तक़रीबन मज़मून ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ नालनि जे हिसाबनि सां, पर अॼु जेको मां हिकिड़ो नंढड़ो मज़मून लिखियो आहे घोड़े ते मज़मून। हूअं स्कूलनि ते बि आहे, मुंदुनि ते बि आहे, ॿिया खोड़ सारा माना अहिड़ा नाला थी सघनि था जिते असां मज़मून ठाहियूं था जेके असांखे अॻिते हली पेपरनि में या माना मुख़्तलिफ़ जॻहनि ते कमु अची सघनि था। पहिरें मां फ़िलहाल घोड़े ते लिखियो आहे मज़मून। घोड़े ते मज़मून। घोड़ो हिकु घरू जानवर आहे। घोड़ो हिकु घरू जानवर आहे। उठ, बकरीअ, ढगे ऐं ॿियनि पालतू जानवरनि खां वधीक क़ीमती आहे, माना महांगो भी आहे ऐं उन्हनि खां वधीक फ़ाइदेमंद भी आहे। वधीक संदसि कद अटिकल, माना घोड़े जो कद अटिकल 4 फुट ऊंचो माना मथे ऐं 7 फुट डिघो माना हीअं साइज़ में आहे। हिन जूं टंगूं सन्हियूं पर मज़बूत आहिनि। घोड़े जूं टंगूं माना सन्हियूं थींदियूं पर ॾाढियूं पुख़्तियूं ऐं मज़बूत हूंदियूं। हिन जा गोल ऐं मज़बूत खुर माना पेर जेके विचां चीरियल हूंदा आहिनि, जेके सुंभ बि चवंदा आहियूं ऐं खुर बि चवंदा आहियूं या घोड़े जो पेर बि चवंदा आहियूं, चीरियल हूंदा आहिनि। पीछीअ ते पुठियां माना पीछीअ ते वॾा वॾा वार, अखियूं घोड़े जूं वॾियूं ऐं सुहिणियूं चिमकंदड़ हूंदियूं आहिनि। उन खां पोइ कन नंढा पर घोड़े जा कन उभा हूंदा आहिनि। घोड़े जो पुछ डिघो थींदो आहे, उन ते तमामु घणा वार हूंदा आहिनि ऐं डिघो पुछ वारनि सां भरियल अथसि। घोड़नि जा क़िस्म बि इलाही थींदा आहिनि, जीअं मिसाल कुझु क़िस्म मां लिखिया आहिनि त घोड़े जो क़िस्म हिकिड़ो गोर, ॿियो नीरो, ॿियो सुर्खो ऐं कुबेत, चीनो, संजाफ ऐं उबलक। हाणे कुबेत घोड़ो तक़रीबन चवंदा आहिनि त हिन में घणो मशहूरु हूंदो आहे। घोड़ो वफ़ादार जानवर आहे। घोड़ो सवारीअ ऐं जंगियुनि में कमु अचे थो। सर्कस में भी घोड़े जा खोड़ करतब हूंदा आहिनि, जेको सर्कस में घोड़ो करतब ॾेखारींदो आहे। उन खां पोइ पोलो रांदि, घोड़े ते वेही पोलो रांदि बि खेॾंदा आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में, वॾनि शहरनि में पोलो जा ग्राउंड हूंदा आहिनि जिते घोड़े ते चढ़ी ऐं उहो पोलो रांदि खेॾंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ घोड़ो गाह बि खाईंदो आहे, जव, चणा ऐं भूसो वॾे शौक़ सां खाईंदो आहे। घोड़ो दुनिया जे हर हिस्से में मौजूदु आहे, पर अरबी नस्ल जा घोड़ा तेज़ रफ़्तार, ख़ूबसूरत ऐं वफ़ादारीअ में मशहूरु आहिनि। केतिरा ई अमीर माण्हू असांजे मुल्क पाकिस्तान में भी केतिरा ई अमीर माण्हू घोड़नि जो शौक़ु रखंदा आहिनि ऐं घोड़ा पालींदा आहिनि। ऐं घोड़ो ज़बरदस्त वफ़ादार जानवर आहे। पुराणे दौर में जॾहिं जंगियूं लॻंदियूं हुयूं या पुलिस में हिन वक़्त बि या फ़ौज में कुझु दस्ता जेको आहे अहिड़ा हूंदा आहिनि फोर्सिस जा जेके घोड़नि ते हूंदा आहिनि, लेस हूंदा आहिनि। उहे मुख़्तलिफ़ में शहरनि में अमन अमान जे हिसाब सां बि घोड़नि ते उहे फ़ौजी दस्ता या पुलिस जा दस्ता उहे शहरनि में वाक़ कंदा आहिनि घोड़नि ते। ऐं असांजे अमन अमान जे लाइ, असांजे हिफ़ाज़त जे लाइ उहे शहरनि में मुक़ररु थियल हूंदा आहिनि, पर ख़ासि करे वॾनि शहरनि में, नंढनि शहरनि में न बाबा। ठीकु आहे। इहो अॼु असां घोड़े ते मज़मून लिखियो आहे। इंशाअल्लाह ताला मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मज़मून लिखंदासीं, उन जे बारे में तव्हांखे सम्झाईंदासीं। मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां हिमत ऐं महिनत कंदो त इंशाअल्लाह ताला तव्हां पंहिंजे स्कूल जा छा पर पंहिंजे शहर जा ऐं मुस्तक़बिल में तव्हां बहितरीन शागिर्द साबित थी पंहिंजे अबे अमा जो, पंहिंजे उस्तादनि जो ऐं पंहिंजे मुल्क जी नालो रोशन कंदो इंशाअल्लाह। ठीकु आहे बाबा। दैट्स ऑल।